कैनेडा के शहर टोरंटो में आबाद सिंधियुनि तरफ़ां सिंध जे बरसाती बोर्ड मुतासिरनि जी वाहवट लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रज़ाक मसार। हींअर मौजूद आहियां टोरंटो सिटी हॉल में ऐं हिते जेका अॼु सिंध जी इंटरनेशनल कम्युनिटी गॾु थी आहे उन हवाले सां अचो त तव्हांखे सिंधी कम्युनिटी जे कुझु माण्हुनि सां मां ॻाल्हायां थो ऐं उन्हनि खां पुछूं था त अॼु जो जेका सूरत हाल आहे सिंध में उन जे हवाले सां ऐं फंड जे हवाले सां उन जो छा चवणु आहे। असां क्लाइमेट जे चेंज थियण जे करे वधीक प्राइस पे था कयूं बनिस्बत इन्हनि जे जिन इहो क्लाइमेट जो मसइलो क्रिएट कयो आहे। असां पाकिस्तानियुनि वटि ऐं सिंधियुनि वटि अपॉर्चुनिटी आहे असां पंहिंजी नेचर खे बचाए उनखे फ्लोरिश करे ऐं उन जा कार्बन क्रेडिट क्रिएट करे ऐं ॿाहिरिनि मुल्कनि खे विकिणूं त जीअं असां वटि पॉवर्टी घटि थिए। मुझे ख्याल में असल वेड़ तॾहिं शुरू थींदी जॾहिं पानी सुकी वेंदो लही वेंदो उन खां पोइ माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उहो ॿीहर नॉर्मल हालात जी तरफ़ असांखे मोटी अचण लाइ जेका कम करणा पवंदा उहो घणा ॾुखिया हूंदा। असां सभु लाइ जेका वॾो इम्तिहान हूंदो त माण्हुनि खे ॿीहर कीअं ज़िंदगी जे रस्ते ते बिहारजे ऐं उहो पंहिंजी गुज़र बसर जेका आहे शख़्सी आज़ादी सां गॾु पंहिंजी महिनत सां कमाई करे पंहिंजा ॿार बचड़ा जेके आहिनि उहो पाले सघनि। मिलियन त का शइ ई कान्हे का ॻाल्हि आहे त हिते त बिलियंस ऑफ डॉलर्स जी ज़रूरत पवंदी ऐं सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगीअ खां त असां बिल्कुलु जेको आहे सो मुतमइन आहियूं छाकाणि त हीउ सॼो सिंध ॿुॾी कोन्हे पर सिंध ॿोड़ी वई आहे ऐं उनजो सबबु इहो आहे त दरिया जा रस्ता जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंध जे तारीख़ में हज़ारनि सालनि खां पोइ अहिड़ी सिचुएशन पैदा थी आहे जंहिंमें लखे माण्हू बल्कि करोड़े माण्हू जेके आहिनि से उहे पाणी जे में आहिनि न उन्हनि खे खाद आहे न खुराक आहे सभु घर उन्हनि जा माण्हुनि जा रही विया आहिनि। साईं सॼी सिंध असांजी ॿुॾी पई आहे। असांजे ॻोठनि जा हालात तमामु घणा ख़राबु लॻा पिया आहिनि। असांजी बैड गवर्नेंस जे करे असां सिंध गवर्नमेंट हुजे पाकिस्तान गवर्नमेंट हुजे या इंटरनेशनल गवर्नमेंट जेके बि आहिनि उन्हनि खे पुरज़ोर अपील था कयूं त जेकी एड अचे उनखे सही तरीक़े सां विरायो वञे। I want to thank the Canadian government for their generous donations to Sindh during these devastating circumstances, both the $5 million for emergency damage and the $25 million for the rehabilitation after the flood. Secondly, I'd like to request that the Sindhi government use the donations adequately towards the issue at hand. जिगादिन जी त तव्हां मुख़्तलिफ़ सिंध जे माण्हुनि जी जेका ॻाल्हि ॿोल हुई उहा तव्हां सां मां कराई जिन जो चवणु हुयो त जेके ख़ासि तौर ते हितां जो जेको फंड आहे उहो बहितर तरीक़े सां जेको कैनेडियन गवर्नमेंट जेको ॾिनो आहे उहो बहितर तरीक़े सां सिंध जे माण्हुनि ताईं इस्तेमालु थिए। हिननि जो इहो बि चवणु हुयो फंड वापर माण्हुनि ताईं इस्तेमालु थियणु या न थियणु अञा ताईं हिकिड़ो जेको आहे उहो हितां जे माण्हुनि जे लाइ सिंधी माण्हुनि जे लाइ ऐं उतां जे जेके लोकल असांजा सिंधी आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो सवालिया निशान आहे। रज़ाक मसर सिंध टीवी न्यूज़ टोरंटो कैनेडा।